पीर वसण लॻो सूमरा स्टॉप ते नौजवान ट्रैक्टर ट्राली हेठां चिची बाट जी फोथी वियो आहे। अफ़सोस खां ख़बर आहे त खरड़ा खां हबीब वांड वेंदड़ लिंक रोड ते सूमरा स्टॉप ते हादसो पेश आयो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। 35 वरनि जो मोहम्मद नवाज़ कासकली ट्रैक्टर ट्राली हेठां चिची बाट जी फोथी वियो आहे। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो आहे। मड़ वारसनि हवाले कयो वियो। घर भातियुनि में कोरा मतल आहे। ख़बर ॾियूं त पीर वसण लॻ सूमरा स्टॉप ते नौजवान ट्रैक्टर ट्राली हेठां चिची बाट जी फोथी वियो आहे। खरड़ा खां हबीब वांड वेंदड़ लिंक रोड ते सूमरा स्टॉप ते हादसो पेश आयो आहे। पंजटीह वरनि जो मोहम्मद नवाज़ कासकली ट्रैक्टर ट्राली हेठां चिची बाट जी फोथी वियो आहे। अवांखे ॿुधाइनि त पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो आहे। मड़ वारसनि हवाले कयो वियो। घर भातियुनि में कोरा मतल आहे। पीर वसण लॻ सूमरा स्टॉप ते नौजवान ट्रैक्टर ट्राली हेठां चिची बाट जी फोथी वियो आहे। खरड़ा खां हबीब वांड वेंदड़ लिंक रोड ते सूमरा स्टॉप ते हादसो पेश आयो आहे।